अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ है। आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल अलीहसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जे टे स्पेल, हवेली जे चौथे स्पेल ऐं जल्लाद फिल्म जे बारे में। त इन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल हवेली जे चौथे स्पेल जे लाइ, जंहिंजो राइटर जेको आहे डायरी शकूर आहे ऐं डायरेक्टर मंज़ूर दानिश साहब आहे। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शकूर डायरी साहब फेसबुक ते पोस्ट कई हुई त जेको ड्रामा सीरियल हवेली आहे उन जो जेको ही स्पेल आहे, चौथों स्पेल आहे, उहो मुकमल थी चुको आहे। हुन इहो बि लिखियो हो त हीअ जेको स्पेल आहे आख़िरी आहे, आख़िरी स्पेल जो जेको लिखिजी चुको आहे ऐं हवेली लॻे ईअं थो त वाइंड अप तरफ़ वञे पियो। ऐं शकूर डायरी साहब जा जेके वर्ड हुया त उनमें हुन इहो लिखियो हो त आख़िरी स्पेल जेको आहे उहो लिखिजी चुको आहे ऐं जल्द खां जल्द जेको आहे उन जी रिकॉर्डिंग कई वेंदी। जॾहिं मूं हिन ड्रामे जे डायरेक्टर सां राब्तो कयो, हुन बि इहो चयो त तमामु जल्द जेको आहे हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई वेंदी ऐं तमामु जल्द हिन ड्रामे जे जेको चौथों स्पेल आहे उहो मुकमल कयो वेंदो। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली तमामु ज़बरदस्त मेगा सीरियल हुयो। ऐं उन खां पहिरियां हीअ ॿुधाईंदो हलां त हीअ ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे तमामु मेहनती डायरेक्टर आहे ऐं हिन ड्रामे में तक़रीबन जेके PTV जा एक्टर आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि, तमामु सुठा एक्टर आहिनि। आज़म मेंगल आहे, असद कुरैशी आहे, उनखां अलावा ॿिया जेके एक्टराऊं आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि, हो हिन में कमु करनि पिया। पर हाणे ड्रामे जो जेको चौथों स्पेल आहे उहो कुझु ॾींहंनि में हिन जो रिकॉर्ड कयो वेंदो ऐं ड्रामा सीरियल दौलाब। पर उनखां पहिरियां ॻाल्हि कंदासीं फिल्म जल्लाद जी। फिल्म जल्लाद जेका आहे उनजी रिकॉर्डिंग बि थियण वञे पई ऐं तमामु जल्द हुनजी रिकॉर्डिंग थींदी। अव्हां ॾिसंदव हिन फिल्म जे लाइ तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। कुझु स्टेप आहिनि जंहिंखे मुकमल करणा आहिनि ऐं उन्हनि स्टेपनि खे मुकमल करे पोइ हिन फिल्म जे जेका बाक़ाइदा रिकॉर्डिंग कई वेंदी ऐं हीअ रिकॉर्डिंग जेका आहे मीरपुर माथेलो में कई वेंदी, जिते ज़हर ज़िंदगी ऐं दौलाब जहिड़ा ड्रामा रिकॉर्ड कया विया आहिनि। एॾे हाई लेवल ड्रामा जेके आहिनि जंहिं लोकेशननि ते फिल्माया विया आहिनि, ही फिल्म बि उते फिल्माई वेंदी। तमामु ज़बरदस्त हिन जा एक्टर आहिनि। आऊं आहियां राइटर डायरेक्टर बि हिन जो आऊं आहियां। तमामु बहितरीन नमूने सां हिन फिल्म खे रिकॉर्ड करे अव्हां ताईं पहुचायो वेंदो ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ प्रोजेक्ट जेको आहे अलीहसन चढ़ड़ फैंस यूट्यूब जो आहे, इन ते रखियो वेंदो ऐं इंशाल्लाह जल्द खां जल्द हिन ते रखियो वेंदो। ऐं दोस्तनि जूं कालां अचनि पियूं ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में। त ड्रामा सीरियल दौलाब जे कोशिश कई पई वञे त हिन सूमर ते हलायो वञे, हुनजो प्रोमो अॼु सुभाणे अची वेंदो। मां हिकु ॿी बि ॻाल्हि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त बाय चांस हीउ ड्रामो नथो बि हली सघे। 50-50 जेके चांस आहिनि हिन सूमर ते हलण जा, उन जा कुझु वजूहात आहिनि, उहे चैनल जा वजूहात आहिनि, उहो अव्हां सां डिस्कस नथा करे सघजनि। ऐं हीअ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा त मुकमल थी चुकी आहे ॿिन्ही स्पेलनि जी ऐं हाणे जेके तयारियूं आहिनि उहे हिन ड्रामे खे हलाइण जूं। डायरेक्टर साहब हुते रहियल आहे ऐं कोशिश इहा हले पई त हिन ड्रामे खे हलायो वञे। ऐं राति डायरेक्टर साहब हिकिड़ी पोस्ट बि छॾी हुई त हिन ड्रामे जो जेको टियों स्पेल आहे उहो बि
मथे महीने जी 5 तारीख़ खां रिकॉर्ड कयो वेंदो। जॾहिं हीअ स्पेल रिकॉर्ड कयो पियो वञे त उन जे करे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे खे कोशिश करे हिन सूमर ते हलायो वेंदो ऐं अॼु प्रोमो बि कढी हुनजो ऑन एयर कयो वेंदो ऐं तमामु घणी कोशिश हले पई त हिन सूमर ते हिन ड्रामे खे हलायो वञे ऐं आवाम खे हिन जो तमामु घणो इंतज़ारु आहे। दोस्त मूं ॾांहुं कॉल कनि पिया, डायरेक्टर ॾांहुं कॉल कनि पिया, जेके ॿिया एक्टर कमु कनि पिया उन्हनि ॾांहुं कॉल करे इहो मालूम कनि पिया त हीउ ड्रामो कॾहिं हलंदो ऐं जेके यूट्यूबर आहिनि हिन जे लाइ ठाहिनि पिया वीडियो उन्हनि ॾांहुं बि वधि खां वधि कॉलूं वञनि पियूं दोस्तनि जूं त अवां मालूम करे ॿुधायो हिन खे कॾहिं हलायो वेंदो। ऐं दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त कोशिश 100% हले पई त हिन ड्रामे खे हिन सूमर ते हलायो वञे। बाय चांस कुझु जेके कमियूं कोताहियूं आहिनि उहे रहियल हूंदियूं आहिनि एडिटिंग में, उहे मुकमल नथियूं थी सघनि, हुनजो म्यूज़िक कंप्लीट नथो थी सघे, हुनजी लाइनअप नथी थी सघे त उन करे जेको आहे हिन सूमर ते डिले थी सघे थो। मगर अॻियों जेको सूमर आहे उहो त 100% हुन जा चांस आहिनि पर हिन सूमर ते 50-50 चांस आहिनि। पर खे अञा इहो ॿुधाईंदो हलां त कोशिश जेका आहे उहा 100% जी आहे त हिन ड्रामे खे हिन सूमर ते हलायो वञे। इन ते पंहिंजे अलीअ संचडड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त ऐं मिलूं था कंहिं अॻिली वीडियो में कंहिं ॿिए मौज़ू ते। अल्लाह हाफ़िज़।